ख़बर आवाज़ शेयर कंदासीं। असांजी पॉलिसी भारत इख्तियार कई ऐं मुआशी तरक्की हासिल कई आहे। मुस्लिम लीग नूं चए कायद नवाज़ शरीफ जो चवण हू पाकिस्तान जी मुआशी ॾुखियाईनि खे सम्झनि था। संदन जुड़ियल पॉलिसियुनि ते मुल्क जे कारोबारी बिरादरी भरपूर अमल कयो आहे। जेकॾहिं संदन दौर जी तरक्की ऐं पॉलिसी जारी रहे हा त डॉलर अॼु 40 या 50 रुपयनि जो हुजे हा। अहम ख़बर आहे नाज़रीन, आगाह कंदासीं अवां खे असांजी पॉलिसी भारत इख्तियार कई आहे, मुआशी तरक्की हासिल कई आहे। मुस्लिम लीग नून जे कायद नवाज़ शरीफ चयो आहे त हू पाकिस्तान जी मुआशी ॾुखियाईनि खे सम्झनि था। संदन जुड़ियल पॉलिसियुनि ते मुल्क जे कारोबारी बिरादरी भरपूर अमल कयो आहे। जेकर संदन दौर जी तरक्की ऐं पॉलिसी जारी रहे हा त डॉलर अॼु 40 या 50 रुपए जो हुजे हा। ख़बर आवाज़ सां शेयर कई पिया। नून लीग जे कायद नवाज़ शरीफ जो चवण आहे त असांजी पॉलिसी भारत इख्तियार कई ऐं मुआशी तरक्की हासिल कई आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया। मुस्लिम लीग नून जे कायद नवाज़ शरीफ जो चवण हो त पाकिस्तान जी मुआशी ॾुखियाईनि खे सम्झनि था।